मशहूर ड्रामा सीरियल सलाहुद्दीन अयूबी न सिर्फ़ कामयाबी सां जारी आहे मगर मशहूरी जा रिकॉर्ड बि टोड़े रहियो आहे। हिन खां अॻु में जिन इस्लामी ड्रामनि मक़बूलियत माणी उहे आहिनि द मैसेज, अतरुल गाज़ी ऐं कोरल ओस्मान। मगर छाकाणि त तारीख़ जे वर्कनि में नूरुद्दीन ज़ंगीअ जो पालियल ही ॿार जेको अॻिते हली सुल्तान सलाहुद्दीन अयूबी नाले सां मशहूरु थियो ऐं जंहिं मुस्लमाननि जे पहिरीं कैबे खे सिलेबियुनि खां आज़ादु कराए उते इस्लाम जो झंडो फड़कायो, उन न सिर्फ़ तारीख़ ते अणमट निशान छॾिया आहिनि मगर संदसि नामोस व हुरमत अॼु बि फ़ख्र जे क़ाबिल आहे। ड्रामा सीरियल सुल्तान सलाहुद्दीन अयूबी बि अतरुल गाज़ी ऐं कोरल ओस्मान वांगुरु हिकु तवील सीरियल आहे जंहिं जूं क़िस्तूं सीज़न हिक ॿिए थी पेश कयूं वञनि थियूं। सलाहुद्दीन अयूबीअ जे पीउ जो किरदारु उन ई अदाकार अदा कयो आहे जंहिं कोरल ओस्मान में ओस्मान जे सहुरे ऐं बाला ख़ातून जे पीउ शेख अदाब अली जो किरदारु अदा कयो हो। ख़ुदि सलाहुद्दीन अयूबी जो अज़ीम किरदारु अजहर गिन्स अदाकार अदा कयो आहे जॾहिं त नूरुद्दीन ज़ंगीअ जो किरदारु अदाकार महमद अली अदा कयो आहे। ड्रामे जी कास्ट, सेट डिज़ाइन, मेकअप, गेटअप, उर्दू डबिंग, एक्शन सीन, साउंड इफेक्ट न सिर्फ़ शानदार आहे मगर निहायत जानदार बि आहे। अज़ीम मुस्लमाननि जे अज़ीम हीरोज़ जा अहिड़े क़िस्म जा ड्रामा न सिर्फ़ तारीख़ तां परदो खणनि था मगर हिकु पके मुस्लमान जे रूह खे ताज़ो करे उनखे मुस्लमान जे शानदार माज़ीअ ॾांहुं वठी वञनि था। सुल्तान अयूबी जीअं जीअं पंहिंजी रफ़्तार सां अॻियां वधे थो त ड्रामे में नवां मोड़ ईंदा रहनि था। बुनियादी तौर ते ही ड्रामा सीरियल ओस्मान गाज़ी ऐं अतरुल गाज़ी खां ज़रा मुख़्तलिफ़ आहे मगर हिन सीरियल में अव्हां खे अतरुल गाज़ी ऐं ओस्मान कोरलिश वारे ड्रामे जा बि काफ़ी किरदार नज़र ईंदा। हिन जदीद ऐं सहूलियतुनि सां लबरेज़ टेक्नोलॉजी जे दौर में अहिड़ा तारीख़ी ड्रामा न सिर्फ़ विंदर जो सबबु बणजनि था मगर मुस्लमाननि जे अज़ीम फ़तूहात तां परदो बि खणनि था। हिकु अज़ीम तारीख़ जंहिं ते जेतिरो फ़ख्रु कजे ओतिरो घटि आहे।